ओम शांति। अतिथि मुरली तारीख़ है 7/4/2025। अॼु मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार सभिनि खां सुठो दैवी गुण आहे शांति रहणु, वधीक आवाज़ में न अचणु, मिठो ॻाल्हाइणु। तव्हां ॿार हाणे टॉकी सां मूवी सां साइलेंस में वेंदा आहियो, इन करे अधिक आवाज़ में न अचो। प्रश्न के मुख्य धारणा जे आधार सां सर्वदैवी गुण स्वतः ही अची वेंदा। उत्तर आहे पवित्रता जी धारणा। दैवी गुण देवताऊं पवित्र आहिनि, हिन करे उन्हनि में दैवी गुण आहिनि। हिन दुनिया में कोई में भी दैवी गुण न थी सघंदा। रावण राज्य में दैवी गुण काथां खां आया? तव्हां रॉयल ॿार हाणे दैवी गुण धारण कंदा आहियो। हिन दुनिया में कोई में भी दैवी गुण न थी सघंदो आहे। रावण राज्य में दैवी गुण काथां आया? तव्हां रॉयल ॿारनि में हाणे दैवी गुण धारण करो था। ओम शांति। गीता भोलेनाथ खां निरालो। हाणे ॿार सम्झंदा आहिनि कि बिगड़ी खे ठाहिण वारो हिकु ई आहे। भक्ति मार्ग में अनेक वटि वेंदा आहिनि, केतिरा तीर्थ यात्रायूं आदि कंदा आहिनि। बिगड़ी खे ठाहिण वारो, पतत खे पावन ठाहिण वारो त हिकु ई आहे न। सदगति दाता, गाइड, लिबरेटर भी उहो हिकु ई आहे। हाणे गायन आहे, परंतु अनेक मनुष्य अनेक धर्म मत पंथ शास्त्र थियण जे कारण अनेक रास्ता ढूंढंदा रहनि। हाणे गायन आहे, परंतु आहे हिकु इहे गायन आहे, लेकिन अनेक मनुष्य अनेक धर्म मत पंथ शास्त्र थियण जे कारण अनेक रास्ता ढूंढंदा रहंदा आहिनि। सुख शांति जे लाइ सत्संगनि में वेंदा आहिनि। जो न वेंदा आहिनि उहे मायावी मस्ती में मस्तु रहंदा आहिनि। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि हाणे कलयुग जो अंत आहे। मतिलबु कोई त सोचंदो आहे कि भक्ति में ई सुख आहे, कोई सोचंदो आहे इहो फैशन आदि घुमणु फिरणु इन्हनि मायावी मस्ती में मज़ो आहे। त ॾिसो अनेक प्रकार जा माण्हू आहिनि, अनेक मतियूं आहिनि। हाणे इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि हाणे कलयुग जो अंत आहे। मनुष्य इहे न ॼाणंदा आहिनि कि सत्य कॾहिं थींदो आहे। हाणे छा आहे, इहे त कोई ॿार बि सम्झी सघंदो आहे। नई दुनिया में सुख, पुराणी दुनिया में ज़रूरु दुख हूंदो आहे। हिन पुराणी दुनिया में अनेक मनुष्य आहिनि, अनेक धर्म आहिनि। तव्हां कोई खे बि सम्झाए सघंदा आहियो। इहे कलयुग आहे, सतयुग पास्ट थी वियो। हुते हिकु ई आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, ॿियो कोई धर्म हुयो ई न। किथे? सतयुग में। बाबा ॾाढो बार सम्झायो आहे, पोइ बि सम्झंदा आहिनि, पोइ बि सम्झाईंदा आहिनि। जो आया उन्हनि खे नई दुनिया पुराणी दुनिया जो फ़र्क़ु ॾेखारिणो खपे। बाबा ॾाढो बार सम्झाए अथई, पोइ बि सम्झाईंदा आहिनि। जो अचे उन्हनि खे एटलीस्ट असांखे इहे त ॿुधाइणो आहे न, नई दुनिया छा आहे, नई दुनिया अचण वारी आहे, हाणे पुराणी दुनिया आहे। भले उहो छा बि चवनि, कोई 10,000 आयु चवनि, कोई 30,000 वर्ष आयु चवनि, अनेक मतियूं आहिनि। हाणे उन्हनि वटि त आहिनि ई शास्त्रनि जी मत, अनेक शास्त्र अनेक मतियूं। मनुष्य जी मत आहे न, शास्त्र बि लिखंदा त मनुष्य आहिनि, देवताऊं कोई शास्त्र न लिखंदा आहिनि। सतयुग में देवी देवता धर्म हूंदो आहे, उन्हनि खे मनुष्य बि चई न सघंदासीं। त जॾहिं कोई मित्र संबंधी आदि मिलंदा आहिनि त उन्हनि खे वेही इहो ॿुधाइणो खपे। वीचार जी ॻाल्हि आहे, नई दुनिया में केतिरा थोरा मनुष्य रहंदा आहिनि। पुराणी दुनिया में कीर्ति वृद्धि थींदी आहे। सतयुग में सिर्फ़ु हिकु देवता धर्म हुयो, मनुष्य बि थोरा हुया। दैवी गुण हूंदा ई आहिनि देवताउनि में, मनुष्य में त न हूंदा आहिनि न। तॾहिं त मनुष्य वञी करे देवताउनि जे अॻियां मथो नमन कंदो आहे, नमन कंदो आहे। देवताउनि जी महिमा ॻाईंदा आहिनि, ॼाणंदा आहिनि उहो स्वर्गवासी, उहो नरकवासी, कलयुगी। मनुष्य में दैवी गुण त हाणे न थी सघंदा आहिनि।
कोई चए फलाणे में ॾाढा सुठा दैवी गुण आहिनि, चओ न दैवी गुण हूंदा ई आहिनि देवताउनि में, छो जी उहा पवित्र आहिनि, है न, छो जी उहा पवित्र आहिनि। हिते पवित्र न हुजण जे कारण कोई में दैवी गुण न थी सघंदा आहिनि, छो जी आसुरी रावण राज्य आहिनि, नए झाड़ में दैवी गुण वारा देवता रहंदा आहिनि, पोइ झाड़ पुराणो थींदो आहे। रावण राज्य में दैवी गुण वारा थी न सघंदा आहिनि। सतयुग में आदि सनातन देवी देवताउनि जो प्रवृत्ति मार्ग हूंदो आहे न। सतयुग में आदि सनातन देवी देवताउनि जो प्रवृत्ति मार्ग हूंदो आहे, प्रवृत्ति मार्ग वारनि जी ही महिमा ॻाइबी आहे न। सतयुग में असां पवित्र हूंदा, सतयुग में आदि सनातन देवी देवताउनि जो प्रवृत्ति मार्ग हूंदो आहे, प्रवृत्ति मार्ग वारनि जी महिमा ॻायल आहे। सतयुग में असां पवित्र देवी देवता हुयासीं, संन्यास मार्ग त न हुयो न, केतिरा पॉइंट्स मिलंदा आहिनि, परंतु सभी पॉइंट्स कंहिंजी बुद्धि में रही न सघनि, पॉइंट्स भुलिजी वेंदा आहिनि, इन करे फेल थी वेंदा आहिनि। दैवी गुण धारण न कंदा आहिनि, हिकु ई दैवी गुण सुठो आहे, जास्ती कोई सां न ॻाल्हाइणु, मिठो ॻाल्हाइणु, थोरो ॻाल्हाइणु, छो जी तव्हां ॿारनि खे हाणे टॉकी सां मूवी सां साइलेंस में वञिणो आहे, पोइ तव्हां टॉकी में ॾाढो कमु, तव्हांखे त टॉकी खे ॾाढो कमु करिणो खपे, जो ॾाढा थोरा धीरे ॻाल्हाईंदा आहिनि त सम्झंदा आहिनि इहे रॉयल घर जो आहे, मुख सां सदैव रतन निकिरनि। सन्यासी अथवा कोई बि हुजे त उन्हनि खे नई दुनिया और पुराणी दुनिया जो कॉन्ट्रास्ट ॿुधाइणो खपे। सतयुग में दैवी गुण वारा देवता हुया, उहो प्रवृत्ति मार्ग हुयो न सतयुग। तव्हां सन्यासियुनि जो धर्म ई अलॻि आहे, पोइ बि उहे सम्झंदा आहिनि, पोइ बि इहे त सम्झंदा आहियो न, नई सृष्टि सतो प्रधान हूंदी, हाणे तमो प्रधान आहे न। आत्मा तमो प्रधान थींदी आहे त शरीर बि तमो प्रधान मिलंदो आहे। हाणे त आहे पतित दुनिया, सभिनि खे पते थी चईंदासीं, उहा आहे पावन सतो प्रधान दुनिया सतयुग। उहा ई नई दुनिया हाणे वरी पुराणी थी आहे। हिन समय सभी मनुष्य आत्मायूं नास्तिक आहिनि, हिन करे ही हंगामो आहे। धणी खे न ॼाणण जे कारण आपस में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। रचयिता ऐं रचना खे ॼाणण वारा आस्तिक, उन्हनि खे आस्तिक चइबो है न। बाबा चवनि था कि हाणे उहा ई नई दुनिया पुराणी थी वई आहे, सभी मनुष्य आत्मायूं नास्तिक थी वियूं आहिनि, इन करे हंगामो कंदियूं आहिनि। धणी खे न ॼाणण जे कारण आपस में लड़दी झगड़दियूं आहिनि, असांजो गुरु वॾो, असांजो देवता वॾो, असांजो फलाणो चित्र वॾो। पोइ आपस में बि कंहिं न कंहिं ॻाल्हि जे लाइ थींदो आहे। रचयिता और रचना खे न ॼाणण वारे खे आस्तिक चइबो आहे। सन्यास धर्म वारा त नई दुनिया खे ॼाणंदा ई न आहिनि, त हुते ईंदा बि न आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि, हाणे सभी आत्मायूं तमो प्रधान ठहियूं आहिनि, पोइ सभी आत्मायूं सतो प्रधान आत्माउनि खे केरु ठाहींदो, उहो त बाप ई ठाहे सघंदो आहे। सतो प्रधान दुनिया में थोरा मनुष्य हूंदा आहिनि, बाक़ी सभु मुक्ति धाम में रहंदा आहिनि। ब्रह्म तत्व आहे न, जाते असां आत्मा निवास कंदी आहिनि, हुनखे चइबो आहे ब्रह्मांड। आत्मायूं त अविनाशी आहिनि, इहा अविनाशी नाटक आहे न, जंहिंमें सभी आत्माउनि जो पार्ट आहे। नाटक कॾहिं खां शुरू थींदो आहे, इहा बि कोई ॿुधाए न सघे, इहा अनादि ठहियल ड्रामो आहे। बाबा खे सिर्फ़ु पुराणी दुनिया खे नई ठाहिण वारो बाबा खे सिर्फ़ु पुराणी दुनिया खे नई ठाहिण अचिणो पवंदो। ईअं न कि बाबा नई सृष्टि रचंदा आहिनि, है न, ईअं न कि बाबा कोई नई सृष्टि रचंदा आहिनि। जॾहिं पतित थींदा आहिनि तॾहिं ई पुकारंदा आहिनि, बाबा पुराणे खे नयो ठाहींदा आहिनि, पतित खे पावन ठाहींदा आहिनि। सतयुग में कोई पुकारंदा ई न आहे ही पावन दुनिया। रावण पतित ठाहींदो आहे, परम पिता परमात्मा अची करे पावन ठाहींदा आहिनि।
अधु अधु ज़रूरु चईंदासीं न, ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति, अधु अधु ज्ञान सां ॾींहुं थींदो आहे, हुते अज्ञान आहे ई न। भक्ति मार्ग खे अंधियारो मार्ग चइबो आहे। देवताऊं पुनर्जन्म वठंदे वठंदे पोइ अंधियारे में अची वेंदियूं आहिनि। हिन करे हिन सीढ़ी में ॾेखारियो आहे मनुष्य कीअं सतो रजो तमो में ईंदा आहिनि। हाणे सभिनि जी जड़जड़ीभूत अवस्था आहे। बाबा अची करे बाबा ईंदा आहिनि ट्रांसफर करणु, अर्थात मनुष्य खां देवता ठाहिणु। जॾहिं देवता हुया त आसुरी गुण वारा मनुष्य न चईंदासीं। हाणे हिन आसुरी गुण वारनि खे दैवी गुण वारो केरु ठाहे? हाणे त अनेक धर्म आहिनि, अनेक मनुष्य आहिनि, लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। सतयुग में हिकु धर्म हूंदो त दुख जी कोई ॻाल्हि ई न हूंदी हुते, है न। सतयुग में हिकु ई धर्म हूंदो, कोई दुख जी ॻाल्हि ई न हूंदी। शास्त्रनि में ॾाढी दंत कथायूं आहिनि जो जन जन्मांतर पढ़ंदा आया आहियूं। सतयुग में हिकु धर्म त दुख बि कोई न। शास्त्रनि में ॾाढी दंत कथायूं आहिनि जो जन जन्मांतर पढ़ंदा आया आहिनि। बाबा चईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग जा शास्त्र आहिनि, उन्हनि सां मूंखे प्राप्त न करे सघंदा आहिनि। मूंखे त स्वयं हिकु ई बार अची करे सभिनि जी सदगति करणी है न। ईअं वापसि कोई वञी न सघे। जेसिताईं मां न अचां, सर्व खे ज्ञान न ॾियां, सभिनि जी सदगति न करां, त कोई बि वापसि न वञी सघे। ॾाढो धैर्य सां वेही सम्झाइणो आहे, हंगामो बि न हुजे। उन्हनि माण्हुनि खे पंहिंजो अहंकार बि रहंदो आहे, साधु संत सां गॾु फॉलोअर्स बि रहंदा आहिनि। झटि चई ॾींदा हिननि खे ब्रह्म कुमारी जो जादू लॻो आहे। सियाना मनुष्य जो हूंदा उहे चईंदा इहे वीचार करण योग्य ॻाल्हियूं आहिनि। मेले प्रदर्शनी में अनेक प्रकार जा ईंदा आहिनि। प्रदर्शनी आदि में कोई बि अचे त उन्हनि सां ॾाढो धैर्य सां उन्हनि खे सम्झाइणो खपे। जीअं बाबा धीरज सां सम्झाइनि था न, ॾाढो ज़ोर सां ॻाल्हाइणो न खपे। प्रदर्शनी में त ॾाढा इकट्ठा थी वेंदा आहिनि। पोइ चई ॾियणो खपे तव्हां कुझु टाइम ॾेई करे एकांत में अची करे सम्झाईंदव त असांखे रचयिता और रचना जो राज। पोइ चई ॾींदा आहिनि, प्रदर्शनी में ॾाढा इकट्ठा हूंदा आहिनि। पोइ चई ॾींदा आहिनि तव्हां कुझु टाइम ॾेई करे एकांत में अची करे सम्झंदव। पोइ असां चऊं या उहो बि अगरि इंट्रस्ट ॾेखारीनि त असां उन्हनि खे चऊं कि तव्हांखे असां रचयिता ऐं रचना जो राज सम्झाईंदासीं। बाक़ी त सभु नेति ही करे वेंदा आहिनि। करे वेंदा आहिनि, कोई बि मनुष्य वञी न सघे। ज्ञान सां सदगति थी वेंदी, पोइ ज्ञान जी दरकार ई न रहंदी। बाबा चवनि था कि ॾिसो जेका माण्हू हूंदा उन्हनि खे त असां सम्झाए सघंदा आहियूं न। बाक़ी त दुनिया में सभु चईंदा आहिनि कि न ॼाणंदा आहियूं न। बाक़ी त सिर्फ़ु हिकु बार बाबा जो दर्शन करे ई हली वेंदा। कोई बि मनुष्य वञी न सघे। ज्ञान सां सदगति थी वेंदी, पोइ ज्ञान जी दरकार ई न थींदी। इहा नॉलेज सवाइ बाप जी कोई बि सम्झाए न सघे। सम्झाइण वारो कोई बुज़ुर्ग हुजे त मनुष्य सम्झंदा। इहे बि अनुभवी आहिनि, ज़रूरु सत्संग आदि कयो हूंदो। कई ॿार सम्झाईंदा आहिनि त चईंदा आहिनि इहे छा ॼाणनि, त अहिड़ा के बुज़ुर्गनि खे असरु पइजी वेंदो आहे। बाप हिकु ई बार अची करे हिन नॉलेज खे सम्झाईंदा आहिनि। मतिलबु प्रदर्शनी में ॾिसो, अगरि कोई हूंदो आहे न, कोई बुज़ुर्ग हूंदो त मनुष्य सम्झंदा इहे बि अनुभवी आहे। सम्झाइण वारो अगरि कोई बुज़ुर्ग हुजे, ज़रूरु सत्संग आदि कयो हुन। कई ॿार सम्झाईंदा आहिनि त चईंदा आहिनि इहे छा ॼाणनि। मतिलबु दुनिया में अहंकार बि ॾाढो न, त कॾहिं अहिड़े बुज़ुर्गनि जो बि असरु पइजी वेंदो आहे माण्हुनि जे मथां।
कि हा भई बुजुर्ग त अनुभवी हूंदो, उहो त अनुभव करे सम्झाईंदो हूंदो। बाबा हिकु ई बार अची करे नॉलेज सम्झाईंदा आहिनि, सतो प्रधान ठाहींदा आहिनि, माताऊं वेही उन्हनि खे सम्झाईंदियूं आहिनि त ख़ुशि थींदा आहिनि। चओ ज्ञान सागर बाप ज्ञान जो कलश असां माताउनि खे ॾिनो अथई, जो असां वरी खां ॿियनि खे ॾींदा आहियूं। ॾाढो नम्रता सां ॻाल्हाइणो खपे। शिव ई ज्ञान जो सागर आहे, जो असांखे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, है न। शिव ई ज्ञान जो सागर आहे, जो असांखे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। चईंदा आहिनि माताउनि द्वारा मुक्ति, जीवन मुक्ति जो गेट्स खोलंदो आहे, ॿियो कोई खोले न सघे। असां हाणे परमात्मा द्वारा पढ़ूं था, असांखे कोई मनुष्य न पढ़ाईंदा आहिनि, है न। असां परमात्मा द्वारा पढ़ूं था, असांखे कोई मनुष्य न पढ़ाईंदा आहिनि। ज्ञान जो सागर हिकु परमपिता परमात्मा आहे। तव्हां सभु भक्ति जो सागर आहियो, भक्ति जी अथॉरिटी आहियो, न कि ज्ञान जी। ज्ञान जी अथॉरिटी हिकु मां ई आहियां, बाबा ही ज्ञान जी अथॉरिटी आहे। महिमा बि हिकु जी ई कंदा आहिनि, उहो ई ऊच ते ऊच आहे। असां उन्हनि खे ई मञंदा आहियूं। उहे असांखे ब्रह्मातन में अची करे पढ़ाईंदा आहिनि, इन करे ब्रह्म कुमार कुमारियूं ॻायल आहिनि। अहिड़ी ॾाढी मिठे रूप सां वेही सम्झायो, भले केतिरा बि पढ़ियल हुजनि। ढेर प्रश्न कंदा आहिनि। पहिरियों त बाप ते ई निश्चय कराइणो आहे। पहिरियों त इहे सम्झायो, पहिरियों त इहे सम्झो रचता बाप आहे या न आहे। सभिनि जो रचयिता हिकु शिव बाबा आहे, उहो ई ज्ञान जो सागर बाप टीचर सतगुरु आहे। पहिरियों त इहे निश्चय बुद्धि थी, रचता बाप ही रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾींदा आहिनि। पहिरियों त इहे निश्चय बुद्धि उहा थियनि, पूरो निश्चय थिए कि रचता बाप ही रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾींदा आहिनि। उहे ई असांखे सम्झाईंदा आहिनि। उहो त ज़रूरु राइट ई सम्झाईंदा, पोइ कोई प्रश्न उठी न सघे। बाबा ईंदा ई आहिनि संगम ते, सिर्फ़ु चईंदा आहिनि मूंखे यादि करो त पाप भस्म थी वेंदा। असांजो कमु आहे ई पतितनि खे पावन ठाहिण जो। हाणे तमो प्रधान दुनिया आहे, पतित पावन बाप बग़ैर कोई खे जीवन मुक्ति मिली न सघे, है न। हाणे त तमो प्रधान दुनिया आहे, तंहिं करे बाबा बग़ैर कंहिंखे बि जीवन मुक्ति न मिली सघंदी। त असांखे बाबा चवनि था कि हर हिक खे पहिरियों बाप ते निश्चय थिए, उन खां पोइ उन्हनि खे ॿियो ज्ञान ॾियो। न त कम से कम एतिरो त ॿुधायो कि हाणे नई दुनिया अचण वारी आहे। असांजो कमु आहे पतितनि खे पावन ठाहिण जो। हाणे तमो प्रधान दुनिया आहे, पतित पावन बाप बग़ैर कोई खे जीवन मुक्ति मिली न सघे। सभी गंगा स्नान करण वेंदा आहिनि त पतित ठहरिया। मां त चईंदो ई न आहियां कि गंगा स्नान करो, मां त चईंदो आहियां मामिकम यादि करो। मां त सभी आशिक़नि जो माशूक़ आहियां। सभी हिकु माशूक़ खे यादि कंदा आहिनि। रचना जो क्रिएटर हिकु बाप आहे। उहो चईंदा आहिनि देही अभिमानी ठही मूंखे यादि करो। बाबा चईंदा आहिनि देही अभिमानी ठही मुंहिंजो हिकु बाप खे यादि करो। इन योग अग्नि सां विक्रम विनाश थींदा, है न। इन हिकु योग अग्नि सां विक्रम विनाश थींदा। ये योग बाबा हाणे ई सेखारींदा आहिनि, जबकि पुराणी दुनिया बदिले थी। विनाश साम्हूं बीठो आहे, हाणे असां देवता ठहूं था। बाप केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। बाबा जे साम्हूं भल ॿुधंदा आहिनि, परंतु हिकु रस्त कोई न ॿुधंदा आहिनि। बुद्धि ॿियो तरफ़ भॼंदी रहंदी आहे। भक्ति में बि ईअं थींदो आहे। सॼो ॾींहुं त वेस्ट थी वेंदो आहे। बाक़ी जो टाइम मुक़ररु कंदा आहिनि, हुननि में बि बुद्धि काथे काथे हली वेंदी आहे। भक्ति में बि ईअं थींदो आहे। सॼो ॾींहुं त वेस्ट हली वेंदो आहे। बाक़ी जो टाइम मुक़ररु कंदा आहिनि, हुननि में बि बुद्धि काॾे काॾे हली वेंदी आहे। सभिनि जो अहिड़ो हाल थींदो आहे। माया आहे न,
कोई ॿार बाप जे साम्हूं वेठे ध्यान में हली वेंदा आहिनि, इहे बि टाइम वेस्ट थियो। कमाई त न कई, बाब त चईंदा आहिनि यादि में रहो जंहिंसां विक्रम विनाश थियनि। ध्यान में वञण सां बुद्धि में बाप जी यादि न रहंदी आहे। हिननि सभिनि ॻाल्हियुनि में ॾाढो घोटालो आहे। तव्हांखे त अखियूं बंदि बि न करणियूं आहिनि, यादि में विहणो आहे। अखियूं खोलण सां डरणो न खपे। अखियूं खुलियल हुजनि, बुद्धि में माशूक जी यादि हुजे। अखियूं बंदि करे विहणो इहो क़ाइदो न आहे। बाबा चईंदा आहिनि यादि में वियो, ईअं थोरी चईंदा आहिनि अखियूं बंदि करे अखियूं बंदि करो। अखियूं बंदि करे कंध हीअं हेठि करे वेहींदा त बाबा कीअं ॾिसंदा। अखियूं कॾहिं बंदि न करणियूं खपनि। अखियूं बंदि थी वेंदियूं आहिनि त कुझु दाल में कालो आहे। ॿियो कोई यादि कंदा, ॿिए कंहिंखे यादि कंदा रहंदा। बाबा त चईंदा आहिनि कोई मित्र संबंधी आदि खे यादि कयो त तव्हां सचा आशिक न ठहियो। सचो आशिक ठहींदव तॾहिं ऊच पद पाईंदव। महिनत सॼी यादि में आहे। देह अभिमान में बाप खे भुलिजंदा आहिनि, पोइ धका खाईंदा रहंदा आहिनि। ऐं ॾाढो मिठो बि ठहिणो आहे। वातावरण बि मिठो हुजे, कोई आवाज़ न हुजे। कोई बि अचे त ॾिसो, कोई बि अचे त ॾिसो ॻाल्हि केतिरी मिठी कंदा आहिनि। ॾाढो साइलेंस हुजिणो खपे। कुझु बि लड़णो झगड़ो न आहे, न त जीअं बाप टीचर गुरु टिन्हिनि जी निंदा कराईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कुझु बि लड़णो झगड़ो न खपे, न त बाप टीचर गुरु जी निंदा कराईंदा आहिनि। उहो पोइ पद बि कम पाईंदा आहिनि। ॿारनि खे हाणे सम्झ त मिली आहे। बाप चईंदा आहिनि असां तव्हांखे पढ़ाईंदा आहियूं ऊच पद पाइण लाइ, पढ़ी करे पोइ ॿियनि खे पढ़ाइणो। ख़ुदि बि सम्झी सघंदा आहियो। असां त कोई खे ॿुधाईंदा न आहियूं त छा पद पाईंदासीं। प्रजा न ठाहींदासीं त छा ठाहींदासीं। योग न, ज्ञान न, त पोइ ज़रूरु पढ़े हुए जे अॻियां पढ़ी दौड़णी पवंदी न, है न। योग बि न, ज्ञान बि न, त ज़रूरु पढ़ल हुअ जे अॻियां भरी दौड़णी पवंदी। पंहिंजे खे ॾिसणो खपे। हिन समय नापास थींदा, कम पद पाईंदा त कल्पांतर कम पद थी वेंदो। बाबा जो कमु आहे सम्झाइण। न सम्झंदा त पंहिंजो पद भ्रष्ट कंदा। कीअं कंहिंखे सम्झाइणो खपे उहो बि बाबा सम्झाईंदा रहंदा आहिनि। जेतिरो थोरो ऐं आहिस्ते ॻाल्हाईंदा ओतिरो सुठो आहे। बाबा सर्विस करण वारनि जी महिमा बि कंदा आहिनि। ॾाढी सुठी सर्विस कंदा आहिनि त बाबा जी दिलि में चढ़ंदा आहिनि। जो सर्विस सां ई त दिलि ते चढ़ंदा न। यादि जी यात्रा बि ज़रूरु खपे, तॾहिं ही सतो प्रधान ठहींदा। सजा जास्ती खाईंदा त कम बि पद कम पाईंदा। पाप भस्म न थींदा आहिनि त सजा ॾाढी खाइणी पवंदी आहे, पद बि कम थी वेंदो। उन्हनि खे घाटो चइबो आहे। इहो बि वापारु आहे न, घाटे में न वञिणो खपे। दैवी गुण धारण करो, उच ठहिणो खपे। बाबा उन्नति जे लाइ क़िस्म क़िस्म जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। हाणे जो कंदो सो पाईंदो। तव्हांखे परिस्तानी ठहिणो आहे। गुण बि अहिड़ा धारण करणा। असांखे परिस्तानी ठहिणो आहे त गुण बि अहिड़ा धारण करणा। अच्छा मीठे मीठे सिकियल ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कहिड़े कंहिंसां बि ॾाढो नम्रता सां धीरे बातचीत करणी आहे। बोलचाल ॾाढो मिठो हुजे। साइलेंस जो वातावरण हुजे। कोई बि आवाज़ न हुजे, तॾहिं सर्विस जी सफलता है न। साइलेंस जो वातावरण हुजे, कोई बि आवाज़ न हुजे, तॾहिं सर्विस जी सफलता थींदी।
ॿियो आहे सच सच आशिक़ ठही हिकु माशूक़ खे यादि करणु। असांखे सचो सचो आशिक़ ठही करे हिकु बाबा माशूक़ खे यादि करिणो आहे। यादि में कॾहिं अखियूं बंदि करे कंध हेठि करे न वेहणो, देही अभिमानी थी करे वेहणो। वरदान सर्व खजाननि की स्व जे प्रति ॿियनि जे प्रति यूज़ करण वारा अखंड महादानी ठहूं। जीअं बाप जो भंडारो सदा हलंदो रहंदो आहे, रोज़ु ॾींदा रहंदा आहिनि, हीअं असांजो बि अखंड लंगर हलंदो रहे। छो जी तव्हां वटि ज्ञान जो, शक्तियुनि जो, ख़ुशियुनि जो भंडारो भरपूर आहे। ईअं साथ में रखण व यूज़ करण में कोई बि ख़तरो न आहे। इनखे साथ में रखणु यूज़, इन खज़ाने खे साथ में रखणु यूज़ करण में ख़तरो न आहे। इनखे इहो भंडारो खुलो आहे, खुलो हूंदो त बि चोरी न थींदी, चोर न ईंदा। बंदि रखंदव त चोर ईंदा। हिन करे रोज़ु पंहिंजे मिले वे खज़ाननि खे ॾिसो, स्व प्रति ॿियनि जे प्रति यूज़ करो त अखंड महादानी थी वेंदो। स्लोगन आहे ॿुधे हुए खे मनन करो, मनन करण सां ई शक्तिशाली ठहींदा। जो बि असां रोज़ु ॿुधंदा आहियूं, अॼु बाबा असांखे सर्विस जे लाइ ॾाढी सारा तरीक़ा ॿुधायूं, कीअं करो, कॾहिं करो, मतिलबु कीअं शांत रही करे करो, प्रदर्शनी में करो, पोइ कीअं उन्हनि खे चओ, ज़्यादा सम्झणो हुजे त अचो। त बाबा चवनि था कि ॿुधे हुए खे मनन करो, मनन कंदे हुए ॿियनि खे ॿुधाईंदव त शक्तिशाली ख़ुदि बि यूज़ करो। मनन करण सां ख़ुदि में बि शक्ति ईंदी आहे, यूज़ करण सां पोइ ॿियो फ़ाइदो थींदो आहे, ॿियनि जे लाइ बि यूज़ करो। स्लोगन आहे अव्यक्त इशारो, कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहो। सेवा ऐं स्थिति, बाप ऐं तव्हां इहा कंबाइंड स्थिति, कंबाइंड सेवा करो त सदा फ़रिश्ते स्वरूप जो अनुभव कंदा। सदा बाप सां गॾु ऐं साथी बि आहियो त इहे डबल अनुभव थी विया। स्व जी लग्न में सदा साथ जो अनुभव करो, सेवा में सदा साथी जो अनुभव करो। सेवा ऐं स्थिति, सेवा ऐं स्थिति, तव्हां ऐं बाप, ये कंबाइन स्थिति, कंबाइन सेवा करो त फ़रिश्ते स्वरूप जो अनुभव कंदो कि बाबा ऐं मां आहियां ऐं सेवा ऐं असांजी स्थिति बि सुठी हुजणी खपे। सदा बाप सां गॾु बि ऐं साथी बि आहियो, इहे डबल अनुभव हुजे। स्व जी लग्न में सदा साथ जो अनुभव करो, सेवा में सदा साथी जो अनुभव करो। स्व जी लग्न में सदा बाप जे साथ जो अनुभव कंदा हलो, स्व जी लग्न में, ऐं सेवा कंदे हुए सदा बाबा खे पंहिंजो साथी ठाहे करे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। अॼु बाबा असांखे विशेष चयईं कि ॾाढो ई नम्रता सां ऐं धीरे सां बातचीत करो, बोलचाल ॾाढो मिठो हुजे, साइलेंस जो वातावरण हुजे, कोई बि आवाज़ न हुजे, तॾहिं सफलता मिलंदी। ऐं बाबा खे अखियूं खोले करे यादि करिणो। मुख्य पवित्रता जी धारणा कंदासीं तॾहिं सभु धारणायूं सहज थी वेंदियूं। ॿियो बाबा चयईं कि कम से कम एतिरो त उन्हनि खे ॿुधायो कि हिकु ई सदगति दाता उहो केरु आहे, लिबरेटर गाइड उहो केरु आहे, ऐं उहा नई दुनिया अचण वारी आहे। हाणे है न, असां नरकवासी खां स्वर्गवासी ठहिण वारा आहियूं। हाणे नयो दैवी झाड़ परमात्मा अची करे लॻाइनि था,
है न। हाणे अहिड़ी प्रवृत्ति मार्ग अचण वारो आहे जिते सुख शांती ख़ुशी पवित्रता सभु हूंदी। सतो प्रधान दुनिया अचण वारी आहे। त ईअं बाबा अॼु विशेष सेवा जा नया नया तरीक़ा ॿुधायईं त उहो असांखे ध्यान में रखी करे ऐं ॿियनि खे बि ॿुधाइणा आहिनि। बाबा खे यादि करे पंहिंजा सभु पाप बस में खणणा आहिनि। अच्छा, ओम शांति।